वालेकुम, मैं तव्हांजी होस्ट सैरिश भुट्टो तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम द लेट नाइट शो विद सैरिश सां गॾु। जी वीर, तव्हां सभिनीनि खे खोड़ सारियूं मुबारकूं शब बारात जूं। ऐं यकीनन मां यकीन सां चवां थी तव्हां सभिनीनि दुआऊं कयूं हूंदियूं असांजे पाकिस्तान जे लाइ, असांजे सिंध जे लाइ, ऐं हर दुआ जेका आहे उहा क़बूल थींदी आहे ऐं आमीन उन ते करण सां अञा वधीक उन में असरु हूंदो आहे। सो हिक ॿिए जे लाइ दुआउनि जा दरवाज़ा खोले रखंदा कयो, हिक ॿिए जे लाइ दुआऊं घुरंदा रहंदा कयो। कहिड़े टाइम कंहिंजी दुआ क़बूल थी वञे ख़बर ई न आहे। असांखे पंहिंजे पाकिस्तान जे लाइ, असांखे पंहिंजे सिंध जे लाइ हमेशह दुआऊं घुरणु घुरिजे। ऐं उन खां अलावा जीअं मां तव्हां खां हमेशह वांगुरु पुछंदी आहियां, तव्हां कीअं आहियो, ठीकु आहियो, घर वारा ॿार मिट माइट ओड़े पाड़े वारा सभु ठीकु आहिनि ऐं हमेशह ख़ुशि हूंदव। सो ॻाल्हियुनि जो सिलसिलो बि असां वटि जारी रहंदो आहे। जीअं तव्हांखे ख़बर आहे, गेस्ट बि असां वटि ईंदा आहिनि, असां उन्हनि सां बि खोड़ सारी कचहरियूं कंदा आहियूं। पर उन खां पहिरियों मां तव्हांखे ॿुधाईंदी आहियां त जेके असांजा गेस्ट हूंदा आहिनि उहे मतिलबु असांजे लाइ तमामु वॾी ॻाल्हि आहे जो उहे असां लाइ टाइम कढी करे असां सां गॾु हूंदा आहिनि, वेहंदा आहिनि ऐं पंहिंजे इन फ्यूचर डिस्कस कंदा आहिनि ऐं पंहिंजो पास्ट डिस्कस कंदा आहिनि, पंहिंजो वर्क डिस्कस कंदा आहिनि, पंहिंजे मुश्किलात जो दौर जेको आहे उहो डिस्कस कंदा आहिनि, पंहिंजी ख़ुशियुनि जूं ॻाल्हियूं असां सां डिस्कस कंदा आहिनि ऐं ॾुख बि कंहिंजो न कंहिंजो थींदो आहे उहो बि डिस्कस कंदा आहिनि, पंहिंजे दिलि जो हाल ओरींदा आहिनि असां सां गॾु। सो इहा तमामु हिकु सुठी ॻाल्हि हूंदी आहे त पंहिंजनि सां दिलि जो हाल बि ओरिजे, ख़ुशियूं बि ॿुधाइबियूं आहिनि ऐं तकलीफ़ूं बि ॿुधाइबियूं आहिनि, उन्हनि मां हिकिड़ा तजुर्बा हासिलु थींदा आहिनि। मां हमेशह कोशिशि कंदी आहियां त अगरि मां कंहिंसां ॻाल्हायां ऐं कोई पंहिंजी तकलीफ़ूं ॿुधाए थो या पंहिंजो ख़ुशियूं ॿुधाए थो या उन कामयाबी जेका आहे उन्हनि कीअं माणी, केतिरी उन्हनि महिनत करे उहे आया पंहिंजे कामयाबु उन जॻह ते पहुता, त उन मां इहो सिखंदी आहियां त अच्छा ज़िंदगी जा इहे बि रस्ता आहिनि, ज़िंदगी में इहे बि ॾुखियाइयूं ईंदियूं आहिनि, ज़िंदगीअ में इहे बि तकलीफ़ूं हूंदियूं आहिनि, पोइ उन्हनि मां सिखणु घुरिजे। हमेशह वॾा जॾहिं बि ॻाल्हाईंदा हुआ त असां ॿार हुआसीं, असां इग्नोर कंदा हुआसीं, अच्छा हीअं हूंदो, अच्छा ठीकु आहे इहा बि शइ हूंदी, इन खे हाणे असां छा था करे सघूं, असां ईअं सोचींदा हुआसीं। बट जॾहिं असां पाण ग्रोअप थियासीं ऐं असां जॾहिं पाण खे ॾिठोसीं त यकीन कयो वाक़ई में अॼु असां पंहिंजे नंढनि भेनरुनि भाइरुनि जे साम्हूं ॻाल्हाईंदा आहियूं त न हीअ शइ सही आहे, हीअ शइ ग़लति आहे या मां हीअ शइ कई, इहो ॻाल्हियूं शेयर करण जो हिकिड़ो मक़सदु हूंदो आहे हमेशह। उहो इहो हूंदो आहे त तव्हांजी असां अगरि तकलीफ़ूं माणियूं आहिनि या असां तकलीफ़ूं ॾिठियूं आहिनि त तव्हांजी ज़िंदगीअ में आसान रस्ता तव्हां अॻु में ई खणी छॾियो। तजुर्बो ॿुधाइण जो मक़सदु इहो हूंदो आहे त जीअं तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ खे आराम सां ईज़ी थी ऐं उन शइ खे डील करे सघो, पंहिंजे फ़ैसिलनि खे डील करे सघो ऐं तव्हांजो फ़ैसिलो हिकिड़ो फ़ैसिलो हुजे। कॾहिं ईअं न सोचो त यार काश मां हीअं कयां त हीअं थी वञे हा, या पछताओ हिकिड़ो। असांजी ज़िंदगी में हमेशह पछताओ बि गॾु रहंदो आहे त हीअं न कयां त हीअं थिए, अगरि कामयाबु थी वियासीं हा सही फ़ैसिलो हुयो ईअं सोचींदा आहियूं, पर अगरि असां नाकामयाबु थियासीं त पोइ चवंदासीं यार ईअं न हीअं करे विझां मां, हीअ शइ हीअं खणी वठां या इन रस्ते सां वञा मां। त इहा ज़िंदगीअ जो हिकिड़ो हिसो आहे ऐं असां इन मां ई सिखंदा आहियूं, इहे असांजा तजुर्बा हूंदा आहिनि। सो के जेके बि असांजा आर्टिस्ट असां सां गॾु मौजूदु हूंदा आहिनि उहे पंहिंजी ज़िंदगी जो तजुर्बो असां सां शेयर कंदा आहिनि। ज़िंदगी ईअं ई आहे। ईअं ई मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त जेतिरा बि असांजा राइटर हुजनि, कंपोज़ जेके कंदा आहिनि सॉन्ग्स उहे हुजनि ऐं या असांजा शाइर हुजनि या असांजा सिंगर हुजनि, जेतिरा बि इहे वॾा वॾा नाला आहिनि अॼु तव्हां ॿुधंदा उन्हनि जा सॉन्ग्स, तव्हां हर वक़्तु उन्हनि जा सॉन्ग सर्च कंदा आहियो त तव्हां मूंखे उन्हनि जे लाइ मतिलबु मां इहा शइ चवंदी आहियां त उन्हनि जा एॾा नाला ईअं न ठहिया आहिनि, उन्हनि महिनतूं कयूं आहिनि इलाही, उहे पंहिंजी महिनत करे असां सां गॾु मौजूदु हूंदा आहिनि। सो ईअं ई हिकु ख़ूबसूरत आवाज़ जो मालिक जिन म्यूज़िक जी दुनिया में धूम त मचाई मचाई, जॾहिं हुननि पाण ॻाइणु शुरू कयो त यकीन कयो असां पाकिस्तान में न पर पाकिस्तान खां ॿाहिरि वञी बि उन्हनि जा सॉन्ग्स प्ले करायासीं त असांजा सिंध जा इहे आहिनि ऐं एतिरो बहितरीनु आवाज़ु माशाल्लाह माशाल्लाह सां। ऐं जॾहिं मां तव्हांखे इंट्रोड्यूस ज़रूरु कराईंदसि ऐं पर्सनैलिटी वाइज़ बहितरीनु इंसानु ऐं तव्हां ॾिसंदो त मतिलबु ईअं लॻंदो आहे इंडियन कोई हीरो आहे असांजे साम्हूं वेठो बिल्कुलु। ऐं उन्हनि जो हमेशह उन्हनि जी गुफ़्तगू एॾी प्यारी रही आहे, हमेशह उन्हनि जेको बि ॻाल्हायो आहे मतिलबु उहो मां सिर्फ़ु हिकु हिकु अल्फाज़ वेही करे इहो ॿुधंदी आहियां त अच्छा
अच्छा, इहो बि हिकिड़ो वे आहे ॻाल्हाइण जो, उन्हनि खां मां सिखंदी आहियां। सो असां वटि मूं वटि इलाही तव्हांखे ख़बर आहे अल्फाज़ खुटी वेंदा आहिनि तारीफ़ जा, पर हिकिड़ो बहितरीनु इंसानु असां वटि असां सां गॾु मौजूदु आहे, मुनीर महर साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। काई कमी रही हुजे तारीफ़ में त आई एम सो सॉरी, पर मां दिलि सां मतिलबु जेके जेके मुंहिंजे दिलि में शयूं हूंदियूं आहिनि मां चवंदी आहियां अञा वधीक मां पंहिंजनि जी तारीफ़ कयां। थैंक यू सो मच सैरिश, तव्हां मूंखे नक़ाबिल सम्झो ऐं एतिरी तारीफ़ कई। ऐं बेसिकली एतिरी तारीफ़ मूं पहिरियां कोन ॿुधी आहे, ऐं इहो तव्हां एतिरी इज़त ॾियो था, मान ॾियो था, इन शइ खे सम्झो था त तव्हां एतिरी तारीफ़ कई आहे। बेसिकली इंसानु पाण चङो आहे न त पूरी दुनिया चङी आहे। तव्हां पाण एतिरो अरसे खां मीडिया में कमु कयो पिया, एज़ अ मॉडल, एज़ अ एक्टर, एज़ अ होस्ट, तव्हां बि सुठो कमु कयो आहे काफ़ी अरसे खां। हीउ प्रोग्राम ऐं काफ़ी टाइम खां ॾिसां पियो, पंहिंजे घर जॾहिं वेठो हूंदो आहियां त राति जो लाइव शो हलंदो आहे, लेट नाइट शो, त उहो ॾिसंदो आहियां। ऐं मूंखे इन जो इंतज़ारु हो त मूंखे कॾहिं कॉल ईंदी त सैरिश सां कचेरी थींदी, ऐं असांजो हिन प्रोग्राम जो जेको डायरेक्टर आहे, प्रीं प्यारो पुराणो मुंहिंजो दोस्त आहे अज़हर जोखियो साहिबु, बिल्कुलु, हा, उन हिन प्रोग्राम खे तमामु सुठो हैंडल कयो आहे। ऐं 2 कलाक हीउ प्रोग्राम लाइव हलाइणु इहा वॾी ॻाल्हि आहे। ऐं सुठा सुठा महिमान हिन प्रोग्राम में ईंदा आहिनि, उनखे सुठे सुठे तरीक़े सां तव्हां जेके उनखे क्रॉस क्वेश्चनिंग कयो था, उनजे बारे में असांजे व्यूवर्स खे ॿुधायो था सभु कुझु, त इट्स माई ऑनर। ऐं मुंहिंजे लाइ फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे, ख़ुशी जी ॻाल्हि आहे तव्हां KTN ते तव्हां सां गॾु हिन मंच में वेठा आहियो, स्क्रीन शेयर था कयो असां सां गॾु, इहा हिकु वॾी ॻाल्हि हूंदी आहे। ऐं तव्हां पंहिंजो वक़्तु कढी करे तव्हां असांखे टाइम ॾींदा आहियो, असांजे व्यूवर्स सां गॾु वेठा हूंदा आहियो, पंहिंजी ज़िंदगी शेयर कंदा आहियो तव्हां असां सां, इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। सैरिश, ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु असीं कैमरा जे अॻियां त वेठा आहियूं ऐं स्टूडियो में तव्हां सां गॾु वेठा आहियूं, पर हिन असांजा जेका लखे परिस्तार आहिनि, जेके असांजा फैंस आहिनि, असांजा दोस्त आहिनि, असांजा व्यूवर्स आहिनि, जेके पूरी दुनिया जी कुंड कुड़च में KTN खे ॾिसनि पिया, त उन्हनि सां जेका असांजी मुलाक़ात थिए थी कैमरा जे थ्रू, ऐं उहे असांखे ॾिसनि था, वरी असांखे मैसेजिस करनि था, सोशल मीडिया ते बि ऐं हूअं बि, इहा हिकिड़ी वॾी जेका न ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे, मेल मिलाप जो हिकिड़ो बहानो आहे। रही ॻाल्हि जेको तव्हां चयो त टाइम कढी अचणु, त सो इंसानु जेको करे थो न उहो ॾेखारे बि थो ऐं उहो ॿुधाए बि थो, त ऐं पंहिंजा एक्सपीरियंसिस बि शेयर करे थो पंहिंजे व्यूवर्स सां, त भई आउं जो हिते आहियां ऐं टाइम कढी आयो आहियां, त ज़रूरु इन जे पुठियां हिकिड़ी वॾी हिस्ट्री, हिकिड़ी वॾी महिनत, हिकिड़ो वॾो कमु थियल आहे, ऐं अञा कमु जारी आहे इंशाअल्लाह इंशाअल्लाह। ऐं असां अञा वधीक तव्हांजो अञा बहितरीनु कमु ॾिसंदा रहंदासीं। अच्छा मुनीर साहब, मूंखे तव्हां इहो ॿुधायो, हीअ त शो बिज़नेस आहे, इन जी दुनिया हिकु चमक दमक वारी हूंदी आहे, हमेशह असांखे ठही करे रहणो हूंदो आहे, छो जो असांखे ख़बर न आहे कहिड़े टाइम सां हिकिड़ो शो स्टार्ट थी वञे। असांजा एतिरा व्यूवर्स आहिनि जेके असांजे शोज़ खे फॉलो कंदा आहिनि, असां सां ॿाहिरि मिलंदा आहिनि, सो उहो त इन्हनि सभिनी जी महिरबानी, उन्हनि जे करे ई असां सभु कुझु सभु आहियूं। बट कॾहिं ईअं कोई एक्सपीरियंस तव्हांखे थियो त जीअं तव्हां अगरि तव्हां वञो ऐं अचानक सां तव्हांजो ख़्वाबु ख़्याल बि न हुजे त कोई मूंसां टकराईंदो, तव्हां पंहिंजे कम सां वेंदा हुजो ऐं उते तव्हांजे कोई फैन तव्हांखे मिली विया हुजनि? ईअं काफ़ी दफ़ा थियो आहे, काफ़ी दफ़ा, ऐं स्पेशली इंटीरियर में जॾहिं असां वञूं था, उते असांजा पंहिंजा जेके सिंधी माण्हू सभ खां वधीक KTN चैनल खे ॾिसनि था, ऐं असांजा कम बि ॾिसनि था, ॿुधनि था, त पोइ ओचितो हिकिड़े हंधि असां मानी खाधीसीं, रस्ते में वियासीं, सखर खां अचूं पिया कराची, पोइ मानी खाधीसीं, थोरी देरि खां पोइ काउंटर ते वियुसि बिल पे करणु, त उन चयो तव्हां साईं बिल थी वियो। मूं चयो भई मुंहिंजो बिल कंहिं पे कयो आहे? चयो साईं उहो साम्हूं टेबल ते माण्हू वेठा आहिनि, इन्हनि कयो आहे। ऐं वयसि हुन ॾांहुं, मुंहिंजो भई तव्हांखे साईं तव्हां मुनीर महर आहियो न? मूं चयो हा महिरबानी साईं, तव्हांजा प्रोग्राम असां ॾिसंदा आहियूं, ॾाढो मज़ो ईंदो आहे तव्हांजे प्रोग्रामनि में, हिकिड़ी नई जिद्दत ऐं टेक्नोलॉजी उन में हूंदी आहे, ऐं रिवायती म्यूज़िक खां हटी करे जेको म्यूज़िक हूंदो आहे उहो बि, हुन जी शाइरी बि तव्हांजी सिलेक्शन सुठी हूंदी आहे। असांखे तव्हांजो कमु वणंदो आहे, तव्हांखे ॾिठोसीं न, असांखे
खे सुञाणे वरितोसीं त तव्हां मुनीर महर आहे पर इन करे असां जो हाणे महिमान आहे असांजे शहर में हिते ब्रेक आहियूं त असां बिल पे करे छॾियोसीं मुंहिंजी यारी आहे ज्याती न कयो महिरबानी कयो मूंखे पैसा ॾियणु ॾियो चए न न त इहो असांजे तरफ़ां महिमान इहे वाक़ियात हादसात ऐं मेल मिलाप इहे जेके थियनि था त इहे तव्हां असांजूं सभिनी जूं महिनतूं आहिनि जेके असांखे एॾो इज़त मान ॾियनि थियूं पयूं बिल्कुलु ईअं ई आहे सर ईअं ई आहे ऐं महिनत असांखे अञा वधीक महिनत तॾहिं दिलि चवंदी आहे जॾहिं असांखे मोट ओड़ी मिलंदी आहे जी बिल्कुलु ठीकु आहे न मोट सां गॾु ई महिनत जो सिलसिलो हलंदो आहे गॾु ई सो इहे त हिकु थियो इहो त तव्हांजे फैन्स जे हवाले सां थियो तव्हां ज़ाहिर आहे शोज़ तव्हांजा थींदा हूंदा फंक्शन्स थींदा हूंदा अटेंड जेके तव्हां कंदा हूंदव त सभिनी खां पहिरियों जॾहिं तव्हां कोई हिकिड़ो प्रोग्राम कयो हुजे उन में तव्हां नर्वस थिया हुयो या उन में तव्हां सां कोई अहिड़ी सीन जी काफ़ी अहिड़ा असांजा आर्टिस्ट आहिनि जेके मुंहिंजे शो में बि अची चुका आहिनि उन्हनि सां इहो थियो आहे त मतिलबु वेंदा हुआ शो ते इनवाइट कंदा हुअनि ऐं पेमेंट जेका आहे उन्हनि जी उहो चवंदा ॾियूं था पेमेंट रोके छॾनि या अधु पेमेंट करे हलिया वञनि या नंबर बंदि करे छॾींदा आहिनि अक्सर इलाही आर्टिस्टनि सां ईअं थियो आहे त तव्हां सां कॾहिं ईअं थियो या फस्ट शो जे हवाले सां ॿुधायो मूंसां बि काफ़ी असांजा नाज़रीन ॿुधनि पिया ॾिसनि पिया त हाणे उन सां शेयर कंदो हलां त भई असांखे प्रोग्रामनि में शादियुनि में घुराईंदा त आयो कंहिं सालगिरह में कंहिं इवेंट में कंहिं प्रोग्राम में पोइ कमिटमेंट ते असां त पूरा लहंदा आहियूं भई असां तव्हां सां वाइदो कयोसीं हुते पहुतासीं म्यूज़िशियन बि अची विया साउंड सिस्टम बि अची वियो असां प्रोग्राम बि तव्हांजो कयोसीं असां पंहिंजो वाइदो पूरो कयो तव्हां बि पंहिंजो वाइदो पूरो कयो न पोइ घणनि जॻहनि ते ईअं बि थियो आहे वाइदा थिया कुझु पैसा मिलिया कुझु चयूं त बाबा सुभाणे तव्हांखे ॾींदासीं उहा सुभाणे अॼु ताईं कोन आई पोइ मोबाइल बंदि हे हो हाणे असीं आर्टिस्ट माण्हू आहियूं न असांजो कमु ई आहे अमन अमान शांती ऐं अमन जो पैगाम असीं कंहिंसां वञी करे विढ़ूं बंदूकूं खणी करे त बाबा तूं असांजा पैसा ॾे त ईअं थी वेंदो पोइ असांजो बाबा ठीकु आहे अलाह ॾींदो असांखे काफ़ी ईअं थिया जाली चेक मिलिया असांखे जाली चेक मिलिया राति जो कुझु पैसा ॾिनो ऐं पोइ वरी उनखां पोइ चेक ॾेई छॾियईं अदा पैसा हीअं रखो न हे सुभाणे तव्हांजो चेक कैश थींदो उनखे 4 ॾींहं थिया 8 ॾींहं थिया चेक ई कैश कोन थिया बैंकुनि में वियासीं चई साईं हिन में चेक में क्रॉसिंग आहे हिन में डबलिंग आहे या पैसा कोन्हनि या कुझु माना ख़ैर उनका जो काम है वो अहले सियासत जाने हमारा पैगाम मोहब्बत है जहाँ तक पहुँचे त जेके माण्हू करनि था ईअं त पोइ उन्हनि सां बि ईअं थींदो हूंदो थींदो बिल्कुलु पर आर्टिस्ट जो हक़ न खाइजे आर्टिस्ट हिकिड़ा हूंदा आहिनि सूफ़ी हूंदा आहिनि ऐं मलंग हूंदा आहिनि ऐं तव्हांखे ॿुधाए छॾियां जेके बि सचा आर्टिस्ट आहिनि उहो चाहे एक्टर आहे मॉडल आहे सिंगर आहे म्यूज़िशियन आहे ग़रीब आहे या जेको बि आहे इहे तमामु सेंसिटिव हूंदा आहिनि दिली तौर ते तमामु सेंसिटिव हूंदा आहिनि असां ॾुख वारा ड्रामा न ॾिसी सघंदा आहियूं ॾिसंदासीं त असांजे अखियुनि मां लुड़क वहंदा पिया भले उहो मसनूई ड्रामो हलंदो हुजे पर उनखे ॾिसी करे उनजो ॾुख ॾिसी करे असांखे अखि में त आर्टिस्ट एतिरो सेंसिटिव हूंदो आहे मेल या फीमेल पोइ उन्हनि सां कॾहिं बि उन्हनि जी दिल आज़ारी न कयो उन्हनि जा पैसा न खाओ उन्हनि जा हक़ न खाओ छो त उन्हनि जा हक़ खाईंदव त पोइ तव्हांजो बि को हक़ खाईंदो ईअं ई आहे कर्मा आहे ऐं कर्मा मोटी मिलंदो आहे तव्हां फिज़िक्स में हिकिड़ो सब्जेक्ट हो उन में लेसन मतिलबु उन में हिकिड़ो ॿुधाइनि पिया स्प्रिंग खे तव्हां फोर्स कंदव तव्हां फोर्स करे हेठि दॿाईंदव त उहो ओतिरी ई ज़ोरदार जंप खाईंदो आहे सो ज़िंदगी बि असांजी ईअं ई आहे ऐं असांखे तव्हां जेतिरो फोर्स करे दॿाईंदव या तव्हां असां ईअं कंदव त तव्हां यकीन कयो तव्हांजी उछलायल शइ तव्हां ॾे ई वापसि ईंदी सो ज़िंदगी जा इहे हिसा आहिनि इहे शयूं हिननि ते असां अञा वधीक असां ॻाल्हाईंदासीं डिस्कस कंदासीं मुनीर साहब बि असां सां गॾु आहिनि सर हिकिड़ी ब्रेक जो टाइम थियो आहे हलूं था हिकु ब्रेक जी तरफ़ सो व्यूअर केॾा न वञिजो ॾिसंदा रहो द लेट नाइट शो विद सैरिश
वेलकम बैक व्यूअर्स। वापस अची वियासीं मुनीर साहब सां। खोड़ सारी कचेरी हली रही आहे ऐं ज़रूरु तव्हां इंतज़ारु बि कंदा हूंदो त कचेरी त हली रही आहे। मुनीर साहब जो आवाज़ असां कॾहिं ॿुधंदासीं उहो मां तव्हांखे ॿुधाईंदमि। थोरो सब्र आराम सां। सो मुनीर साहब, इहे त असांजी ज़िंदगी जूं ॻाल्हियूं आहिनि त असांजी महिनत खे पोइ ते करे थो इन्हनि शयुनि में कयो थो वञे, या हिकु महिनत आहे तव्हां हिकिड़ो इंसानु तव्हां लाइ टाइम कढी अचे थो, पंहिंजो फ़न त तव्हांखे ॾेखारे ऐं तव्हां सां गॾु उहो तव्हांजे उन गैदरिंग खे, उन ओकेशन खे डबल ट्रिपल सुठो थो ठाहे छॾे ऐं उन सां अगरि नाजाइज़ी थिए त उहो इलाही ग़लति ॻाल्हि आहे। इहो मां व्यूअर्स खे हमेशह चवंदी आहियां। काफ़ी सारा आर्टिस्ट आहिनि जिन सां इहे शयूं थी चुकियूं आहिनि ऐं मां हैरान हूंदी आहियां। ख़ासि करे छोकिरी जेके आहिनि, जेके सिंगर्स आहिनि, उन्हनि सां त इलाही ग़लति थींदो आहे। ऐं हिकु आर्टिस्ट हुई, उन शेयर कयो त उनजे मथां गन पॉइंट ते उन खां ॻाल्हायो वियो। सो इलाही नाजाइज़ी थींदियूं आहिनि। पर छो न हिकिड़ो सॉन्ग तव्हांखे ॿुधायो, मां अॼु तव्हांखे ॿुधायां थी। सब्र कयो। सो तव्हां मुनीर साहब भला सॉन्ग ई ॿुधाए छॾियो। पहिरीं सॉन्ग ॿुधूं, उन खां बाद में असां पंहिंजी कचहरी कंदासीं। ठीकु आहे। हे 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 ला 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 हो 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 हाय अल्लाह दिल बस तोखे चाहे थी। हाय अल्लाह दिल बस तोखे चाहे थी। हर हर धड़के तो लय तड़पे, हर हर धड़के तो लय तड़पे, चरियो चवाए थी हो। हाय अल्लाह दिल बस तोखे चाहे थी। हाय अल्लाह दिल बस तोखे चाहे थी। हे हे ला 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 हो हो झीर अखिन सां दिल तेरी थी, मां तड़पा थो तू मुर्की थी। झीर अखिन सां दिल तेरी थी, मां तड़पा थो तू मुर्की थी। मां तड़पा थो तू मुर्की थी। क्या सुन संग दिल तोखे आहे, क्या सुन संग दिल तोखे आहे, याद रुलाए थी हो। हाय अल्लाह दिल बस तोखे चाहे थी। हाय अल्लाह दिल बस तोखे चाहे थी। हे हे ला 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 हो हो ला 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 गा ला गा मा गा रे गा रे सा। तुझे हलण तां घोर कयामा, चांडो की ऐं चंड सितारा। तुझे हलण तां घोर कयामा, चांडो की ऐं चंड सितारा। चांडो की ऐं चंड सितारा। पैर पदमड़ा पायल जर के, पैर पदमड़ा
पायल जर के हैरत खाए थी हो हाय अल्लाह दिल बस तोखे चाहे थी हाय अल्लाह दिल बस तोखे चाहे थी हाय अल्लाह दिल सिर्फ तोखे चाहे थी। वाह वाह ज़बरदस्त। अच्छा बस ये तो ॿुधायो भला तव्हांजी दिलि कंहिंखे थी चाहे? मुंहिंजी दिलि मुंहिंजी जेका जीवन साथी आहे जेका मुंहिंजी ज़िंदगी आहे मुंहिंजे घर में आहे उनखे ई चाहे थी। हाज़िर जवाबी सुठी आहे तव्हांजी। हाँ भाभी खे बि ख़ुशि करे वियो। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा मूंखे इहो ॿुधायो कंपोज़िशन तव्हांजी पंहिंजी हूंदी आहे तव्हांजे सॉन्ग्स में या तव्हां अलॻि अलॻि? न अलॻि अलॻि हूंदी आहे। अच्छा ज़रूरी न आहे त सभिनी जी कंपोज़िशन आउं ई कयां। ही कंपोज़ थियल आहे मुंहिंजो प्यारो दोस्त आहे मुहर्रम नाज़। अच्छा अच्छा उनजी कंपोज़िशन थियल आहे ऐं शाइर आहे आशिक़ दादवी। ओके दादू जो सही उनजी शाइरी आहे ऐं इनखे ठाहियोसीं असां वॾी महिनत सां। बिल्कुलु ऐं हिनजी वीडियो अच्छा इहो जॾहिं वीडियो हिनजी हली हुई इहो हिकु सॉन्ग डुइट में थियल आहे। अच्छा मुंहिंजो ऐं शनीला अली जो। ओके पोइ वरी उनजा वरी 2 वर्जन ठाहियासीं। हिकिड़ो शनीला जो सिंगल में ठाहियोसीं अलॻि सां हिकिड़ो मुंहिंजो ठहियो अलॻि सां सिंगल में हिकिड़ो ठहियो डुइट में 3 वर्जन ठहिया। अच्छा अच्छा त इहो तव्हांजे साम्हूं आहे। न माशाल्लाह माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त आहे। हिकु हिकु अल्फाज़ जे जॻह ते फिट थियल आहे न उहो ॾाढो कमाल आहे। अच्छा तव्हां मूंखे इहो ॿुधायो जेतिरा बि तव्हांजा सॉन्ग्स आहिनि उन्हनि सभिनीनि खां वधीक कहिड़ो सॉन्ग तव्हांजो वधीक व्यूज़ में वियो ऐं हिट थी वियो? मुंहिंजो जेको KTN ते त मुंहिंजो पहिरियों सॉन्ग जेको जॾहिं स्टार्ट में 2003 में 4 में KTN जॾहिं जी ओपनिंग थी त मुंहिंजो पहिरियों सॉन्ग हिते थियो हुयो ढगो पेर पहिरां। ऐं उन वक़्तु KTN हिकिड़ी CD DVD रिलीज़ कई हुई वीडियो जंहिंजो नालो हुयो पायल पायल ऐं उन में टॉप 10 सॉन्ग्स जेके वीडियो सॉन्ग्स हुया KTN जा उहे रिलीज़ थिया हुया रेम्बो सेंटर में सीडियूं DVDयूं मिलनि पियूं। उन में टॉप 10 सॉन्ग में मुंहिंजो हुयो ढगो पेर पहिरां तुफ़ैल जो हुयो शनीला जो हुयो जोगी हणी दे तू ढारो ऐं नदीम मीराणी जो हुयो शहरियार शेरी जो हुयो ऐं काफ़ी जेके दीपा सहर जो हुयो बिल्कुलु तामीर हुसैन जो हुयो। इन्हनि सभिनी जो हिकिड़ो हिकिड़ो सॉन्ग सभिनी जो हुयो नजफ़ जो हुयो बिल्कुलु। त उहो टॉप 10 सॉन्ग जेके रिलीज़ थिया हुन में मुंहिंजो बि सॉन्ग हुयो ढगो पेर पहिरां। पोइ KTN ते जॾहिं इहो हले इन खां पहिरियां मूं PTV ते शुरूआति कई हुई 96 में सही 96 खां वठी मूं PTV ते पोइ जॾहिं पंहिंजो KTN चैनल आयो त पोइ हिते बि शुरूआति कई। पोइ हीअ हलंदा रहिया पोइ हुनजी व्यूवरशिप ढगो पेर पहिरां हुनजी तमामु सुठी मिली। पोइ मूं चयो हाणे हिकिड़ो त फोक रंग थी वियो आहे हाणे थोरो चेंज कजे माहौल खे सॉन्ग्स खे। पोइ वरी नवां सॉन्ग उस्ताद बुखारी जी शाइरी ज़िंदगीअ ते न आहे कोई भरवसो हुस्न खे पूजे वठो। वाह वाह ज़बरदस्त। अच्छा सर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो PTV जे म्यूज़िक ऐं PTV खां अलावा जेका आहे उन में छा फ़र्क़ु आहे? फ़र्क़ु इहो आहे त PTV ते हिकिड़ो शुरू खां वठी जेको टेक्निकली हिसाब सां ॾिठो वञे तमामु सुठो कमु थियल आहे PTV ते म्यूज़िक जे हवाले सां। पर उते जेके 5 6 8 10 12 म्यूज़िशंस आहिनि उन्हनि जो जेको म्यूज़िक आहे जेतिरा बि सॉन्ग्स आहिनि उन्हनि में तव्हांखे माना हिकु जहिड़ा ई लॻंदो म्यूज़िक सही ठीकु आहे। भले उहे छा आहे बिल्कुलु पीस चेंज हूंदा पर टोन ऐं वॼाइण जो स्टाइल ॿियो हिकु जहिड़ो ई सेम मिलंदो। उन में चेंज घटि हूंदी आहे सही। पर वरी जॾहिं ॿाहिरि असीं आयासीं ऐं ॿाहिरि असां पंहिंजो कमु स्टार्ट कयोसीं ऐं मुख़्तलिफ़ स्टूडियोज़ में वियासीं कुझु उतां एक्सपीरियंस हासिलु कयोसीं कुझु पंहिंजो बि कमु कयोसीं त उन में कुझु असां चेंज आंदी सही। चेंज आणण सां इहो थियो त माण्हू नवाण घुरंदा आहिनि डिजिटल म्यूज़िक खे बि घुरनि था पिया सही बिल्कुलु। ऐं हाणे जीअं मिसाल फॉर एग्ज़ाम्पल नुसरत फ़तेह अली ख़ान साहिबु हेतिरो वॾो नालो दुनिया में थियो। नुसरत फ़तेह अली ख़ान साहिबु 88 हीअ हिस्टोरिकल ॻाल्हि आहे 88 89 में हुनजो पहिरियों एल्बम जेको थियो वो डिजिटल म्यूज़िक सां गॾु थियो। अच्छा मस्त कलंदर मस्त मस्त दम मस्त कलंदर मस्त एक विरद है दम दम अली अली वाह
हाणे इहो जेको सॉन्ग थियो न त इन जो पूरी जेको एल्बम थियो डिजिटल म्यूज़िक ऐं सॼो उन खां पहिरियां नुसरत फ़तेह अली कवालियूं चवंदा हुया, सही, PTV ते बि चवंदा हुया, पर एतिरा पॉपुलर न हुया। पर जॾहिं उन पंहिंजी म्यूज़िक खे डिजिटलाइज़ कयो ऐं उहो उनजो ॿाहिरि मास्टरिंग बि उन लंडन में थी ऐं म्यूज़िक जॾहिं बहितरीनु म्यूज़िक थी करे, रिच म्यूज़िक थी करे जॾहिं आयो मार्केट में, त नुसरत फ़तेह अली जो हिकिड़ो तमामु वॾो नालो थी वियो, जंहिंजी कमाई अॼु ताईं राहत फ़तेह अली ख़ान खाइनि था पिया। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु, ऐं उन्हनि जे शागिर्द बि आहिनि उहे, शागिर्द बि आहिनि, भाइटिया बि आहिनि। तव्हां मूंखे इहो ॿुधायो, हे हिकु मिंट, हे टिशू वठो। जी, न टिशू आहिनि। हा, तव्हांखे पसीनो थो अचे पियो ऐं ॿियो मौसम चेंज थी वियो आहे कराची जो, ख़बर ई नथी पए कहिड़े टाइम सर्दी आहे कहिड़े टाइम गर्मी आहे। जी जी। अच्छा सर, मूंखे तव्हां इहो ॿुधायो त तव्हांजो जेको म्यूज़िक आहे उहो पैशन आहे या मतिलबु बसि ठीकु आहे तव्हां कमु सम्झी था कयो? न, ही मुंहिंजो शौक़ु बि आहे ऐं तमामु जुनूनी हॉबी बि आहे ऐं ज़ाहिर हाणे वरी प्रोफेशन बि थी वियो आहे। प्रोफेशन त जॾहिं असां कमर्शियल प्रोग्राम्स कयूं था किथे बि पाकिस्तान में या पाकिस्तान खां ॿाहिरि, सही, ज़ाहिर हुनजी पेमेंट चार्ज कयूं था, सही, त भई असांजी एतिरी पेमेंट आहे, ज़ाहिर हुन में कन्वेंस आहिनि, ख़र्च आहिनि, म्यूज़िशियन जा ख़र्च आहिनि, साउंड सिस्टम जा ख़र्च हूंदा आहिनि ऐं अचणु वञणु, टाइम ॾियणु, हुते सॼी राति महफ़िल करणु, प्रोग्राम करणु, त ज़ाहिर प्रोफेशनल थी विया आहियूं। उनखे अलावा मां एजुकेशनिस्ट बि मां रहियो आहियां। मां तक़रीबन 28 साल मूं सर्विस कई है, 28 इयर्स एजुकेशन में, पोइ वरी छॾे ॾिनी, हींअर फुल टाइम म्यूज़िक पिया। अच्छा, छॾे ॾियो रीज़न? म्यूज़िक फुल टाइम करिणो आहे, उन एक्चुअली ही कमु जेको आहे न असांजो, इहो टेंशन वारो कमु न आहे। हा, हो टेंशन वारो आहे न, ही कमु टेंशन वारो न आहे। अच्छा, मतिलबु हिन में असांखे टेंशन न खपे, सही, टेंशन मिलंदी त ही कमु असांखां न थींदो। ओके। अच्छा सर, मूंखे तव्हां इहो ॿुधायो, शोज़ तव्हां आउट ऑफ कंट्रीज़ केतिरा कया आहिनि? काफ़ी कया आहिनि। काफ़ी कया आहिनि। सभिनी खां वधीक पॉपुलर शो तव्हांखे कोई जंहिंमें? हिंदुस्तान वियुसि, पूरो महीनो उते हुयुसि। अच्छा अच्छा। उते प्रोग्राम कया, रायपुर में, अमरावती में, हरिद्वार में, नासिक में एंड रायपुर जे शदानी दरबार में। उन्हनि हितां वठी विया असांखे मोहबतुनि सां। सही। पोइ उते हिंदुस्तान में काफ़ी प्रोग्राम्स कया। दुबई में हींअर मूं रिसेंटली 1 दिसंबर ते 2024 में जेको कल्चर डे शो थियो, उहो UAE फ्रेंड्स फोरम, सिंधी फ्रेंड्स फोरम जेके उन्हनि करायो हुयो, उन प्रोग्राम में आउं हुयुसि, उस्ताद रजब फ़कीर हुयो, ज़ामिन अली हुयो, इंडिया जी हिकिड़ी आर्टिस्ट आहे लता लालवाणी, उहा हुई। सही सही। उहो सुठो प्रोग्राम थियो, मलेशिया में कयो आहे। ओके। एंड जिते कोई यादगार वाक़ियो जेको मतिलबु तव्हां कोई शो परफॉर्म करणु विया हुजो ऐं उते थियो जेको तव्हां सां शेयर करणु चाहियो? यादगार वाक़िया त काफ़ी जॻह ते थींदा आहिनि। पोइ हितां जी ॻाल्हि या ॿाहिरि जी ॻाल्हि? हितां जी कयो, ॿाहिरि जी कयो। हा, काफ़ी यादगार वाक़िया आहिनि असांजा। रस्तनि में असांजा 2-3 दफ़ा हादसा थिया आहिनि। कीअं? प्रोग्राम करणु वियासीं असां सिब्बी में, सिब्बी मेले खां हफ़्ते खां पोइ सिब्बी जो जेको डिप्टी कमिश्नर हुयो उन प्रोग्राम कराए पंहिंजे हाउस ते। सही। उन में असां 3-4 आर्टिस्ट हुआसीं, शनीला बि हुई, आउं बि हुयुसि, ॿ टे ॿिया आर्टिस्ट बि हुआ। उहो प्रोग्राम करे जॾहिं वापसि अचूं पिया असां, त जॾहिं राणीपुर क्रॉस कयोसीं असां, वॾो डिघो सफ़रनि, किथे सिब्बी बलोचिस्तान, किथे कराची। राणीपुर खां राति जो 2:30 बजे असां क्रॉस कयोसीं, त जीअं रोड खां क्रॉस कयोसीं, सडनली हिकिड़ो पिग, उहो जेको जानवर जेको आहे सूअर जंहिंखे, उहो हिकदमि असांजे अॻियां अची वियो, गाॾी जी 100 जी स्पीड ते हुजे, डज़ वञी हुनखे लॻी। उहो पुठियां वञी किरियो, रड़ियूं करे वरी उथी करे हलियो वियो। उहो त उथी करे हलियो वियो, असां परेशान थी वियासीं, असांजी गाॾी घुमी वई सॼी, लही करे ॾिठोसीं पाणी, पंहिंजो AC कमु छॾे ॾिनो, गाॾी मां धुओं पियो निकिरे, राति जो 2 थियनि पिया, ॿेलो, हिन ॿिन्ही पासनि खां झंग, हाणे छा कयूं, केॾांहुं वञूं? बसि पोइ गाॾी खे स्टार्ट कयोसीं, स्टार्ट त हुई गाॾी, पर AC न पियो कमु करे, गर्मी बि हुजे गज़ब जी। पोइ शीशा थोरा खोलियासीं, हुन गर्मी में स्लो गाॾी हलाए करे पेट्रोल पंप ते वञी बीहारीसीं। सही। हुन में पाणी चेक कयासीं, पोइ बग़ैर AC जे असां राणीपुर खां कराचीअ ताईं शीशा खोले हेतिरे ताईं आया आहियूं, पर हालत असांजी ख़राब थी वई ॾाढी। इहे ॾाढा हिकिड़ा थींदा आहिनि, सीन थींदा आहिनि। अल्लाह पाक बचायो तव्हांखे, बसि मेन शइ आहे। हा, इलाही वाक़िया थींदा आहिनि, पोइ केतिरा यादि करे, केतिरा यादि कजनि। ज़िंदगी वाक़ियनि सां भरियल आहे, वाक़ई में। अच्छा सर,
तव्हांजो प्रोफेशन म्यूज़िक ऐं सॉन्ग्स वग़ैरह आहे, घर में ॿार तव्हांजे सॉन्ग्स खे कीअं ॿुधंदा आहिनि, या उन्हनि जो कोई फेवरेट ॿियो कोई सिंगर आहे या तव्हां आहियो? मुंहिंजा ॿार जेके आहिनि उहे यूट्यूब ते ॾिसंदा आहिनि जॾहिं, पोइ इंग्लिश में पोइम राइम्स वग़ैरह जेके हूंदियूं आहिनि उहे उन्हनि खे रटियल आहिनि, यादि थियल आहिनि, सही, ऐं उहो गॉड गिफ्टेड आहिनि माशाल्लाह, बाय गॉड, अल्लाह पाक जी तरफ़ां उन्हनि में हिकिड़ो फ़न कुटियल भरियल आहे। एतिरो सुर में उन खे पोइम राइम्स खे जीअं अंग्रेज़ ॿार पढ़ंदा आहिनि, मुंहिंजे ॿारनि जो प्रोनाउंसिएशन बि उहो ई आहे माशाल्लाह, ऐं उहो ॿुधाईंदा आहिनि मूंखे कॾहिं कॾहिं माशाल्लाह। उन्हनि जो मतिलबु तव्हांजे सॉन्ग्स न ॿुधा आहिनि? आउं त वरी जेको बि सॉन्ग ॻाईंदो आहियां या ॿुधंदो आहियां या म्यूज़िक ठाहींदो आहियां वेठो त उहो थोरी देरि में उन्हनि खे यादि थी वेंदो आहे। ॿिए कमरे में बीठा हूंदा आहिनि, उहो साॻी सॉन्ग गुनगुनाईंदा रहंदा आहिनि। वाह वाह, नाइस, माशाल्लाह माशाल्लाह जी। अच्छा सर, हाणे जेके ईंदड़ तव्हांजे एल्बम आहिनि, केतिरा सॉन्ग्स आहिनि उन में, छा आहे जेको हींअर हिकिड़ो डिस्कस थियल आहे मुंहिंजो सॉन्ग, उहो उन जा कुझु सिंक रिकॉर्ड थियल आहिनि दुबई में, कुझु हिते थींदा, उहो या त 14 फरवरी ते वैलेंटाइन डे ते ऑन एयर थींदो KTN ते, या वरी ईद ते, सही, रमज़ान शरीफ़ में जेका ईद ईंदी, मथा रमज़ान ई आहे, बस इन में टारगेट आहे त 2 सॉन्ग ऐं घटि में घटि ॾियां KTN खे। सही, ऐं इंशाल्लाह असां ज़रूरु ॾिसंदासीं, ऐं इहा ई दुआ आहे त तव्हांजो हर सॉन्ग कामयाबु बने, हर सॉन्ग वांगुरु। अच्छा सर, मूंखे इहो ॿुधायो, दुबई जी या आउट ऑफ कंट्री में जेतिरा बि शोज़ थियनि था, उतां जो ऐं पाकिस्तान जो या सिंध जे शोज़ में केतिरो डिफरेंस आहे? डिफरेंस इहो आहे त उते वधीक प्यार मिले थो, हिते घटि प्यार थो मिले। हा, हिते आर्टिस्ट खे हिकिड़ो जंहिं निगाह सां ॾिठो वेंदो आहे, अवा ॻाइणनि खे घुराए, ॻाइण अची विया पहुची विया, घुराए वठी अचनि यार, वठी अचनि प्रोग्राम शुरू करणु ई करणु। कुझु माण्हू आहिनि जेके हिते तमामु घणो भाइनि था आर्टिस्टनि खे, प्यार मोहबत इज़त ॾियनि था, न त ज़्यादातर माण्हू हिते उहा रिस्पेक्ट जेका आर्टिस्ट जी आहे हुजणु घुरिजे, उहा फॉरेन में वधीक आहे। बिल्कुलु ईअं ई आहे, ऐं जेतिरी मोहबत वाक़ई में जेका मोहबत उते ॾियनि था, अनबिलीवेबल। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। हू चए भई मूंसां गॾु हलो, मुनी भाई अॼु मुनी मानी खाओ, हो चए मुनी भाई मूंसां गॾु हलो, अॼु हेॾा शॉपिंग कयूं, अॼु असांखे टाइम ॾियो, असांखे हीअं कयो। प्रोग्राम में बीठा आहिनि, हिकिड़े पेर ते बीठा आहिनि, खणी उहे इंजीनियर आहिनि, डॉक्टर आहिनि, खणी कहिड़ी बि पोस्ट ते उते आहिनि, पर हू पंहिंजे पाण खे वॾो न सम्झंदा आहिनि, हू पंहिंजे पाण खे सिंधी सम्झंदा आहिनि। सिंधी, असां सिंधी आहियूं, असांजा सिंधी आर्टिस्ट आया आहिनि, इहे असांजे लाइ आया आहिनि, इहे प्रोग्राम करण आया आहिनि, ऐं हो बाक़ाइदे फील कंदा असांजे सिंधी सरमायो आहिनि, हे असांजा आर्टिस्ट आहिनि, हिननि असां आर्टिस्ट आहियूं, असांखे जेको चैनल मिलियो KTN, इहो असांखे गिफ्ट मिलियो। यकीन कयो, असांजी सिंधी लैंग्वेज खे जीआरियो वियो आहे, असांजी ज़बान खे साह अगरि चइजे न ॾिनो वियो हुजे त KTN जे थ्रू ई ॾिनो वियो आहे। घणा ई आर्टिस्ट अहिड़ा आहिनि बिल्कुलु जिन जी सुञाणप ई KTN आहे। अॼु तव्हांखे फ़ख्र सां चवां थो त अलीगुल मल्ला ऐं सोराब सुमरो हिन वक़्तु UK में वेठा आहिनि, लंदन में। छो वेठा आहिनि? हितां उन्हनि जेको नालो कमायो आहे, जेका महिनत कई आहे, महिनत खां पोइ वरी उन्हनि पूरी पंहिंजे पाण खे मञरायो आहे, पंहिंजी सुञाणप जेका थी आहे, इहे अॼु दुनिया घुमनि था पिया, ऐं उते उन्हनि खे इज़त मान प्यार जेको मिले थो, त उहे हाणे हितां विया कतर विया, कतर खां वरी UK विया, UK खां वरी किथे ॿिए हंधि यूरोप विया, वेंदा, त ही हिननि जा इहो असांखे हिकु रिवॉर्ड आहे जेको असांखे मिले थो पियो, पर असांजो प्लेटफॉर्म आहे, इहो गिफ्ट असांखे मिलियल आहे, प्लेटफॉर्म आहे जंहिं प्रमोट कयो आहे असां सभिनी खे, ईअं ई आहे, असांखे फ़ख्र आहे। आई लव KTN, बिल्कुलु ईअं ई आहे, आई लव टू KTN। सो वी वर हिकु सॉन्ग, सॉरी, हिकु ब्रेक जी तरफ़ हलूं था, वापसि अचूं था, सो खेॾा न वञो, ॾिसंदा रहो द लेट नाइट शो विद सैरिश। वेलकम बैक व्यूअर्स, वापसि अची वियासीं, ऐं हाणे असां मस्ती मज़ाक बि कंदासीं थोरी। सो तव्हांखे त ख़बर आहे, जेसिताईं मां थोरो तंग न कयां तेसिताईं मूंखे बि मज़ो न ईंदो आहे। अच्छा सर,
तव्हां माशाल्लाह माशाल्लाह एतिरा स्मार्ट आहियो, एवर ग्रीन आहियो ऐं माशाल्लाह हैंडसम बि आहियो, नो डाउट। तव्हां मूंखे इहो ॿुधायो तव्हांजी एज केतिरी आहे? एज ओपनली ॿुधायां? ऑफ कोर्स। ओके, पोइ तव्हांजी बि पुछंदोसांव। हाँ, तव्हां पुछी था सघो। जो कुछ कहेंगे आप सच कहेंगे? सच के सिवा कुछ नहीं कहेंगे। 55। मां सर 29 कंप्लीट कंदसि मार्च में। मन मुंहिंजो अधु। हाँ, 29 कंप्लीट कंदसि, 30 जी मां थी वेंदसि अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह पाक जो कसम। चलो ठीकु आहे, माशाल्लाह माशाल्लाह। जेका ॻाल्हि आहे माण्हू सच ॻाल्हाए, कूड़ इन में मूं बि तॾहिं सच ॿुधायो तव्हांखे। हा बिल्कुलु। एक्चुअली एज जो तव्हांजी पर्सनालिटी सां को ताल्लुक़ न आहे। न ताल्लुक़ न आहे, बिल्कुलु। तव्हांजी पर्सनालिटी जो ताल्लुक़ आहे तव्हांजी नियतुनि सां। यस। तव्हांजूं नियतूं साफ़ आहिनि, तव्हांजूं चङा कम आहिनि। ऐं कोन थो चवां पाण चङा कम कंदो आहियां, पर नियत साफ़ आहे ऐं तव्हां सभिनी खां सुठा था हलो, ग़लति कमनि खां परे आहियो ऐं कंहिंजी दिलि आज़ारी नथा कयो। यू आर एवर ग्रीन। ऐं तव्हां यकीन कयो मां हिकिड़ी शइ नोट कई आहे, जंहिं इंसान खे तव्हां ख़ूबसूरत ॾिसो न, मतिलबु ऐं उहे पंहिंजी एज खां बि नंढा था लॻनि या उहे बीठा आहिनि या इन करे न आहे त हुननि जा लुक्स ईअं आहिनि या ईअं, जेको इंसानु साड़ रखंदो उहो अंदरां ई अंदरां ख़तमु थींदो वेंदो। अलाह साईं छो मना कयो आहे त कंहिंसां जेलसी न कयो, हसद न कयो, साड़ न कयो। इहे शयूं तव्हांजे चहिरे ते बि न ईंदियूं आहिनि, चहिरे ते निशान न थींदा तव्हांजे ते, तव्हांजा वार हमेशह सही रहंदा, तव्हांजो दिलि साफ़ हूंदो त तव्हांजे ब्लड साफ़ सर्कुलेट सुठो थींदो आहे। त इहे शयूं इंसानु जॾहिं पंहिंजे अंदरि मां ख़तमु कंदो त उनजी एज कॾहिं बि न आहे वधंदी, उहो हमेशह नंढो ई लुक उनजो हमेशह रहंदो आहे। त माशाल्लाह तव्हां असांजे सिंध जा अनिल कपूर आहियो, एवर ग्रीन। अच्छा सर, मूंखे तव्हां इहो ॿुधायो त शोज़ वग़ैरह माशाल्लाह सां तव्हां कंदा आहियो, तव्हांजा काफ़ी माण्हू फैन बि आहिनि, भला किथे कोई छोकिरी या कोई अहिड़ी तव्हांजी फैन हुजे जेका तव्हांखे जीअं प्रपोज़ कयो हुजे, ईअं त थींदो हूंदो जाम त कोई अहिड़ो वाक़ियो तव्हां सां डिस्कस कयो? ताड़ी बि न वॼंदी आहे न। हा, ओॾां भले वॼे पर असां कॾहिं सीरियस न थियासीं। ताड़ो ईंदो हूंदो पर असां कॾहिं सीरियस न थियासीं। एक्चुअली पंहिंजे कम सां कमु। हा, हींअर त तव्हां सां गॾु वेठो आहियां प्रोग्राम में, सॼी सिंधी मीडिया खे ख़बर आहे त मुनीर प्रोग्राम में ईंदो आहे त कमिटमेंट कंदो आहे त ईंदो आहे, प्रोग्राम कंदो आहे त प्रोग्राम थी वियो, प्रोग्राम थी वञण खां पोइ जोगी न कंहिंजा मिट। भले असांजे प्रोग्राम में असां सां गॾु केतिरियूं बि फीमेल आर्टिस्ट वेठियूं हुजनि, मॉडल वेठियूं हुजनि, होस्ट वेठियूं हुजनि, उहे सभु असांजूं कलीग्स आहिनि। असांजे इन मीडिया जे हवाले सां असां सभु हिकिड़ा फैमिली मेंबर्स आहियूं। पर प्रोग्राम ख़तमु थियण खां पोइ न कंहिंखे मैसेज न फ़ोन न आहे, एॾा ओॾा बाक़ी कम कवार जे हवाले सां। सर तव्हां खां मां इहो पुछो, तव्हां असां ते अची वियो, तव्हां इहो ॿुधायो तव्हां सां कोई अहिड़ो वाक़ियो थियो आहे त मतिलबु असांजे हिकिड़े आर्टिस्ट सां थियो हुयो, अलाए घणा साल, हिकु छोकिरी इवन KTN ताईं पहुची वेंदी हुई, ठीकु आहे, सो तव्हां सां कोई अहिड़ो वाक़ियो हुयो तव्हांजे घर ताईं ॻाल्हि पहुची वई हुजे? थिया 2-3 दफ़ा वाक़िया थिया, पर उन्हनि खे मूं हैंडल कयो सुठे तरीक़े सां। मतिलबु मूं उन्हनि खे क्लियर ॿुधायो त भई आई एम ऑल्सो एंगेज्ड विथ अदर साइड, मां कंहिंसां आहियां, एंगेज आहियां, ज़ाहिर आहे मैरिज बि मुंहिंजी थियल आहे, मुंहिंजा ॿार बि आहिनि। त पोइ ईअं आहिस्ते आहिस्ते मूं पंहिंजे पाण खे, जेतिरे ताईं तव्हां पाण वीक नथा थियो न, त दुनिया में तव्हांखे केर बि नथो लोॾे सघे, उहो फीमेल हुजे या मेल हुजे, केतिरा बि इंडिपेंडेंट हुजनि, केतिरा बि आज़ादु हुजनि, पर इंसान पाण सही आहे त दुनिया जी ताक़त नथी लोॾे सघे। अच्छा, भला ॿी शादीअ जो तव्हांखे मौक़ो मिले या ऑफर थिए त कोई चांसिस थींदा तव्हांजी ज़िंदगी में काई तव्हांजी फैन वेठी हुजे? शादी जेका आहे उहा पंहिंजे म्यूज़िक सां थियल आहे। ओह माय गॉड, आई लव माय म्यूज़िक। म्यूज़िक ई मुंहिंजो फ्रेंड आहे, म्यूज़िक ई मुंहिंजो प्यार आहे, म्यूज़िक सभु कुझु आहे। सही। एंड छा तव्हांखे ॿुधायां, किथे बि दुनिया जी केॾी बि कुंड में वञूं त बसि म्यूज़िक मूंसां गॾु आहे न, त आई एम नॉट अलोन। अकेलो माण्हू जॾहिं हूंदो आहे न त उहो ई सोचींदो आहे ॿी शादी, टीं शादी, चौथी शादी। एक्चुअली असां वटि माण्हुनि जी सोच इहा आहे त थोरो पैसो अची वियो या थोरी शोहरत मिली वई, ॿी शादी कर, या ॿी शादी कर, या गर्लफ्रेंड हुजे ई हुजे, बस ये वॾी ॻाल्हि आहे। टीं शादी कर, चौथी शादी कर, या भाई हिकिड़ो घर वठि, ॿियो बंगलो वठि, टीं गाॾी वठि, अरे बाबा बस सब कुछ यहीं रह जाएगा।
सभु कुझु हिते रहिजी वेंदो, इंसान जी ज़िंदगी मौत जो को ख़बर न आहे। अच्छा, भाभीअ जी काई तव्हां में शिकायत आहे? मतिलबु ज़ाहिर तव्हां जीअं चओ त तव्हांजी म्यूज़िक जेका तव्हांजी ॿी वाइफ आहे यस, त उन्हनि जी शिकायत थींदी आहे उन्हनि सां? न हुन कॾहिं बि साड़ कोन कयो आहे, बल्कि साथ ॾींदी आहे मुंहिंजो। एंड उहो राति जो देरि ताईं म्यूज़िक जॾहिं कंदो आहे वेही करे पंहिंजे ड्राइंग रूम में, पंहिंजो सिस्टम मुंहिंजो लॻो पियो आहे, होम स्टूडियो आहे नंढो, पोइ अची करे पुछंदी आहे त साईं हाणे सुम्हो, घणी देरि थी वई आहे, भला हिकिड़ो कप चांहि जो पीआर त भला पोइ थोरो कमु करे वठां, पोइ बि हिकिड़ो कप चांहि जो थी वञे, थोरो एक्टिव थी वेंदो आहे। अच्छा, कोई अहिड़ो सॉन्ग जेको तव्हां मतिलबु पंहिंजी वाइफ लाइ ॻायो हुजे, हुन में फीलिंग सिर्फ़ु उनजे लाइ हुजे? उहो ॿुधाइनि त सही, हाय अला दिलि बसि तोखे चाहे थी। अच्छा, उहो उन्हनि जे लाइ आहे? उन्हनि खां पहिरियों कॾहिं जॾहिं तव्हां स्टार्टिंग में उन टाइम? स्टार्टिंग में हिकिड़ो ई मुंहिंजो फेवरेट गीत आहे, उहो हुन सां वाइफ जे साम्हूं कॾहिं कॾहिं ॻाईंदो आहियां। अच्छा। जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हम नवा, न कोई है न कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा ओ हम नवा। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह, हमेशह ईअं ख़ुशि हुजो, हमेशह ईअं हिक ॿिए सां गॾु हुजो, ऐं इहा वॾी ॻाल्हि आहे। इहे मतिलबु अल्लाह साईं जी तरफ़ां इहो रिश्तो हिकिड़ो अहिड़ो तोहफ़ो आहे जंहिंमें पूरी ज़िंदगी दुख सुख में माण्हू गॾु बीठो आहे। सिंसियरिटी आहे, यस, लाइफ पार्टनर आहे। लाइफ पार्टनर जीअं जीअं एज तव्हांजी क्रॉस वधे थी, तीअं तीअं तव्हांजा रिश्ता मज़बूत थियनि था, तव्हांजा औलाद जेका आहे उहा जीअं जीअं वॾी थिए थी, तीअं तीअं तव्हांजा रिश्ता मज़बूत थियणु घुरिजनि ऐं सिंसियरिटी अचणु घुरिजे। बिल्कुलु। भला इन ई ॻाल्हि ते जीअं हिकिड़ो सॉन्ग थी वञे, असां यारनि जा यार, मूंखे ॾाढो वणंदो तव्हांजो सॉन्ग, सो इहो सॉन्ग थी वञे। यारनि जा यार आहियूं। ज़बरदस्त ज़बरदस्त, माशाल्लाह, वाह वाह। इन जो भला इन शायर खे कचहरी था कयूं, ॾिसो न था, एॾो ज़बरदस्त सॉन्ग आहे, उनजी जेका शाइरी आहे, ऐं माशाल्लाह इन जी शाइरी कंहिं लिखी? इन शाइरी बेसिकली ही हिकिड़ो सराइकी सॉन्ग हुयो, पोइ उन ते उनखे ॾिसी करे उहो ज़हन में ख़ाको रखी करे त भई असां दोस्तनि जा दोस्त ऐं ॿाहिरनि जा ॿाहिरि, यारनि जा यार, पोइ वरी सॼी उहा शाइरी मूं पाण लिखी। वाओ, ज़बरदस्त, माशाल्लाह माशाल्लाह। ये तो तमाम मतलब हिकु हिकु अल्फाज़ हुन जो वाकई में जेके दोस्त आहिनि पाण में वेहनि था, शाम जो चाय जे कप ते मिलनि था, हाँ, मतलब हिकिड़े दोस्तनि जे लाइ इहा असां बाज़ारी न, असां बंदा वापारी न। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, माशाल्लाह। ऐं दोस्ती बि जेका आहे न उहा तमामु वॾी ॻाल्हि आहे, वॾो दोस्ती वॾो रिश्तो आहे। तव्हां मूंखे ॿुधायो, तव्हांजो बचपन खां वठी हिन टाइम ताईं कोई अहिड़ो दोस्त जेको हमेशह तव्हां सां गॾु बीठो हुजे? सखर में मुंहिंजो घणो टाइम गुज़रियो आहे। सखर में साईं अब्दुल रशीद आहे, साईं ग़ुलाम रसूल आहे, अदा एहसन अली सहतो आहे, सही, वसीम आहे, सलीम मेमन साहब आहे, काफ़ी मुंहिंजा सभिनी सां वेझो बराबरी आहे या कोई ख़ासि? 5-6 मुंहिंजा दोस्त अहिड़ा आहिनि जेके अॼु ताईं आउं उन्हनि सां निभायां थो, उहे मूंसां निभाइनि था, मूंसां गॾु बीठा आहिनि, दुख सुख गमी ख़ुशी उहो मूंसां गॾु बीठा न, उन्हनि सां गॾु बीठो आहियां। माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त। ऐं उन्हनि सां कोई वाक़ियो अहिड़ो जेको पंहिंजे दोस्तनि सां? उहो फ्रैंक आहिनि मूंसां। हा, मतिलबु कोई अहिड़ो वाक़ियो जेको तव्हां असां सां शेयर करणु चाहियो, उन्हनि सां गॾु रिलेटेड हुजे? बसि उन सां गॾु वाक़िया इहे ई यादि ईंदा आहिनि त जॾहिं बि किथे मुलाक़ात थींदी आहे, किथे मानी खाइण लाइ वञूं, या कॾहिं की दोस्त तव्हां सां प्रैंक न कयो? असां त नंढे हूंदे खां असां त अहिड़ा अहिड़ा प्रैंक कया, शूट्स ते बि असां प्रैंक कया आहिनि, डायरेक्टर सां बि कया आहिनि, आर्टिस्टनि सां बि कया आहिनि। न, दोस्त जेके आहिनि न, असांजा दोस्त अहिड़ा आहिनि, मूं घटि दोस्त रखिया आहिनि, क्लोज़ फ्रेंड मुंहिंजा घटि रहिया आहिनि, पर सुठा रखिया आहिनि, सिलेक्टेड रखिया आहिनि, ऐं हुननि हर ॻाल्हि ते मूंखे अंडरस्टैंड कयो आहे, मूं उन्हनि खे अंडरस्टैंड कयो आहे, ऐं दुख सुख में मूं उन्हनि खे आज़मायो बि आहे, उन्हनि बि मूंखे आज़मायो आहे। असीं कॾहिं बि हिक ॿिए अकेलो कोन छॾियो आहे, ऐं अलाह पाक उनखे ख़ुशि रखे जिते बि आहिनि, ॾिसंदा हूंदा, ॿुधंदा हूंदा, त आउं सभिनी खे दुआऊं थो ॾियां, अलाह पाक उनखे ख़ुशि रखे। इहे तव्हांजे दोस्त स्कूल टाइम खां आहिनि?
स्कूल टाइम खां वठी, स्कूल जे दौर खां वठी। स्कूल में त एतिरियूं मस्तियूं हूंदियूं आहिनि, असां एॾियूं मस्तियूं कंदा आहियूं, मतिलबु तव्हां मतिलबु बोर दोस्त रहिया आहियो, बसि दुखनि सुखनि वारा रहिया आहियो बसि। न ग़ुलाम अकबर आहे मुंहिंजो दोस्त हिकिड़ो सखर में, ग़ुलाम अकबर चांडियो आहे, ॿियो हीरानंद आहे, ऐं उन सां असां काफ़ी असांजो सफ़र गुज़रियो ट्रेनुनि में, ऐं स्काउटिंग मूं कई आहे त स्काउट जे कैंपुनि में, एंड ॾाढो चिट मस्तियूं मज़ाक अहिड़ा रहिया आहिनि जो छा वाक़िया ॿुधायूं। सो कचहरी त काफ़ी आहे, ऐं मां बि पंहिंजा वाक़िया इन्हनि ते यादि अची विया मूंखे बि स्कूल टाइम जा, उहे बि मां तव्हां सां डिस्कस कंदसि, पर ब्रेक जो टाइम थी चुको आहे, हलूं था हिकु ब्रेक जी तरफ़। सो व्यूअर वापसि अची करे यादूं ताज़ा था कयूं, केॾा न वञो, ॾिसंदा रहो द लेट नाइट शो विद सैरिश। वेलकम बैक व्यूअर, तव्हां सां गॾु आहियूं तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम द लेट नाइट शो में। मूंसां गॾु आहिनि मुनीर महर साहब। जी सर, यादूं त असां ताज़ियूं कंदासीं ई कंदासीं, पर तव्हां मूंखे इहो ॿुधायो, जीअं तव्हां पहिरियों स्टार्टिंग में ॿुधायो त आर्टिस्ट जेको हूंदो आहे उहो सूफ़ी हूंदो आहे। जी, सूफ़ी थियण में ऐं आर्टिस्ट जो सेंसिटिव थियण में, ऐं आम माण्हू इमोशन त सभिनीनि खे हूंदा आहिनि, बट एतिरा इमोशन्स न हूंदा आहिनि, कुझु माण्हू इमोशन लेस बि हूंदा आहिनि, त छा डिफरेंस आहे ऐं सूफ़ी थियण में असांखे छा छा करणु घुरिजे? ॿ शयूं आहिनि, हिकिड़ो त हूंदो आहे आर्टिस्ट, भई आउं कलाम चवां थो, प्रोग्राम कयां थो, प्रोफेशन आहे मुंहिंजो ऐं पैसा कमाइणो आहे। हिकिड़ो हूंदो आहे पंहिंजे रब खे राज़ी करणु, सही, तव्हांजो ख़्यालु ओॾां हुजे ऐं तव्हां जेको बि ॻायो उन में गुम थी वञो, जेको बि कमु कयो था सचाईअ सां कयो, इंसानियत सां प्यारु कयो, मज़हबनि खां बि हटी करे, पॉलिटिक्स खां बि हटी करे, हर शइ खां हटी करे इंसानियत जे लाइ ॻायो, इंसानियत जे लाइ कमु कयो, इंसानियत जे लाइ म्यूज़िक कयो, उन्हनि खे राहत ॾियो, उन्हनि खे सुकून ॾियो, उन्हनि खे ख़ुशियूं ॾियो। सही, ठीकु आहे। मैडम आबदा परवीन आहे तव्हांजे साम्हूं एग्ज़ाम्पल आहे, त उन में रूहानियत आहे, रूहानियत सूफ़ीज़म आहे, पाण मैडम सूफ़ी आहे, इंसानियत सां प्यारु कंदी आहे, कुल काइनात जे इंसान सां प्यारु करे थी। ईअं न आहे त हीअ मुस्लमान आहे त हिन सां प्यारु आहे त हीअ हिंदू आहे, न। इहा ई हिकिड़े सुठे आर्टिस्ट जी सुञाणप आहे त उहो इंसानियत सां प्यारु करे ऐं सूफ़ी हुजे, मज़हबनि खां हटी करे, बिल्कुलु मज़हब न फ़िरक़नि खां, फ़िरक़नि न मज़हबनि खां बि हटी, मज़हबनि खां बि हटी करे दुनिया में पहिरियों इंसानियत आई, पहिरियों इंसानियत आहे। हा, इंसानियत, उनजी वैल्यू, उनजा हक़, उनजा राइट्स, उनजा हक़, उन्हनि जे हवाले सां, मतिलबु इहा शइ बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं जॾहिं कोई बि इंसान ॻाए थो त उनजो उहो जेको हिकु अल्फाज़ आहे उहो अल्लाह ऐं उन महबूब जे लाइ, बिल्कुलु ईअं ई आहे। सही, माशाल्लाह। सो सूफ़ी जेके हूंदा आहिनि उहे ईअं हूंदा आहिनि, ऐं सूफ़ियाना जॾहिं कलाम बि हूंदा आहिनि त उन्हनि जो डायरेक्ट कनेक्शन थी वेंदो आहे उते। ऐं ईअं ई इन ई तरीक़े सां अगरि तव्हां मूंखे हाणे कोई सॉन्ग ॿुधायो त उहो छा हूंदो, उहो कहिड़ो हूंदो? इहो बि सूफ़ी सॉन्ग आहे, तव्हांखे ॿुधायां पियो, ऐं सूफ़ियुनि जो पैगाम ई अमन, शांती, मोहबत, प्यार, सुकून, इहो ई पैगाम हूंदो आहे सूफ़ियुनि जो, उहो ई तव्हांखे ॿुधायां। प्लीज़। प्यार में आहे ऐं रिस्पेक्ट में आहे न, उहो कंहिं बि शइ में न आहे। बेशक ईअं पॉज़िटिव इंसान रहे, पॉज़िटिव सोच रखे हिक ॿिए जे लाइ, ऐं अल्लाह पाक चवंदो आहे मां तव्हां इंसाननि में अंदरि थो रहां, हिक ॿिए सां मोहबत ईअं करणी आहे। बेशक ईअं ई आहे, ईअं ई आहे। ऐं सूफ़ी जेको हूंदो न माण्हू, उहो दुनिया जे माण्हुनि खां हटिजी हूंदो, उहो हा परे खां चेंज हूंदो, ॿुधाईंदो, पंहिंजी तबियत चेंज हूंदी, हुनजो चेहरो चेंज हूंदो, उनजा मिज़ाज चेंज हूंदा, उनजी गुफ़्तगू चेंज हूंदी,
उनजी खाद खुराक चेंज हूंदी, उनजी सोच ई बि हूंदी आहे, सोच ई बि हूंदी उहो आहे, पोतल किथे ॿियो हूंदो आहे, उहो हा उहो वेठो उनखे किथे सुञाणप, उनजी सुञाणप बि जेका ॾुखियो कमु आहे, इलाही ॾुखियो कमु आहे। ईअं बि थींदो आहे त कॾहिं इंसानु ईअं वेठो आहे त मतिलबु ॿिए माण्हूअ खे ॾिसंदो आहे त उन इंसान जो उनखे पूरो स्कैन करे वेंदो आहे त यार हिनखे का तकलीफ़ त न आहे, हिनखे को ॾुख त न आहे, बिल्कुलु ईअं ई इहे शइ थींदियूं आहिनि। बिल्कुलु ईअं। सो म्यूज़िक जुनेद छा थियो आहे, म्यूज़िक असांजी प्ले कयो, बाक़ी असां ॻाईंदासीं। यस प्ले द म्यूज़िक। सूफ़ीअ जे सोच साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, सूफ़ीअ जे सोच साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, सूफ़ीअ जे सोच साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, सूफ़ीअ जे सोच साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। हर जाए तुझे हुस्न जो जलवो अनज़र में, जलवो अनज़र में, हर जाए तुझे हुस्न जो जलवो अनज़र में, जलवो अनज़र में, जलवो अनज़र में, हिन मोहब्बती मिज़ाज खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन मोहब्बती मिज़ाज खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। हिन रमज़ ऐं हमराज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन रमज़ ऐं हमराज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। अल्लाह जे आवाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, अल्लाह जे आवाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त माशाल्लाह माशाल्लाह। इन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, इन इश्क खे अगरि जेको इंसानु सम्झी वियो न,
इन जी अगरि टेस्ट अची वई न लज़त जे माण्हूअ खे, उनखे दुनिया जी कंहिं शइ में मज़ो न ईंदो आहे। ऐं तुर्की वियोसि, तुर्की इस्तांबुल, इस्तांबुल खां वरी वियोसि कोनिया। कोनिया में हज़रत जलालुद्दीन रूमी साहब उनजो उते तुर्बत आहे ऐं उहो उन सूफ़ी जो सूफ़ीज़म जो वॾो हिकिड़ो पैगाम आहे उन पूरी दुनिया में जेको फैलायो। सही। ऐं उनजो मुरीद बि आहियां हज़रत जलालुद्दीन रूमी साहब जो। सही। उते जेको मेलो लॻंदो आहे दिसंबर जे महीने में, ऐं उते जेकी दुनिया जी कुंड कुर्छ जो माण्हू ईंदो आहे, उन में गोरो बि अचे थो, अंग्रेज़ बि अचे थो, कैनेडा खां, अमेरिका खां, यूरोप खां, ऐं हितां बि माण्हू वञनि था पिया। उन्हनि जो मज़हब सां को न आहे, फ़िरके सां कुझु बि न आहे, उनजो सूफ़ीज़म सां प्यारु आहे। ऐं उते जेके माण्हू उन रंग में मां उन्हनि खे ॾिसंदो आहियां, उन्हनि जो ख़्यालु मथे हूंदो आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। उन्हनि जो ख़्यालु मथे हूंदो आहे, उन्हनि जो बसि सिर्फ़ु उते इहो ई दर्स हूंदो आहे त बसि इंसानियत सां प्यारु कयो, इंसानियत सां प्यारु कयो, इंसानियत सां प्यारु कयो। न ॾिसो कारो, न ॾिसो अछो, न ॾिसो ग़रीब, न ॾिसो अमीर, न ॾिसो सुन्नी, न ॾिसो शिया, न ॾिसो हिंदू, न ॾिसो मुस्लमान, बसि इंसानियत सां प्यारु कयो। बिल्कुलु ईअं। बल्कि आउं त इहो चवंदुसि त जानवरनि सां बि प्यारु कयो, पखियुनि सां बि प्यारु कयो। हिन पूरी जेका नेचर आहे, पूरी जेका काइनात में जेको हुस्न आहे, जेके वण ॿूटा, इहो इन्हनि में बि साह आहे न, इन्हनि सां बि प्यारु कयो। नेचर सां प्यारु करणु, इंसानी सां प्यारु करणु, उन काइनात, उन रब जे, उन ख़लकींदड़ जी जेका ख़ालिक थियल शयूं आहिनि हिन काइनात में, उन सभिनी सां प्यारु कयो। इहो सूफ़ीज़म आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं बसि इन जी इलाही डीपली ॻाल्हियूं आहिनि, इन लाइ असांखे अहिड़ा 1000 प्रोग्राम बि मिली विया न, त उहे बि घटि आहिनि, उन ते माण्हू नथो ॻाल्हाए सघे। हिकु इहा हिकु नेक्स्ट लेवल आहे, हिकु नेक्स्ट लेवल ते माण्हू उहो घटि माण्हू पहुची थो सघे। अच्छा सर, हिते सूफ़ी जे हवाले सां असां ॻाल्हायोसीं, तव्हां उनजे लाइ माशाअल्लाह त एतिरो बहितरीनु तव्हां असांखे कलाम ॿुधायो। सोशल मीडिया ते थोरो ॻाल्हायूं था पिया सर। सोशल मीडिया ते जीअं इलाही आर्टिस्ट आहिनि, इलाही सिंगर्स पंहिंजो यूट्यूब चैनल्स बि ठाहिया आहिनि, ऐं उन्हनि जो फेसबुक पेज बि आहे, उन्हनि जा अदर्स एप्स बि आहिनि, त तव्हां कुझु इन हवाले ते सां कमु कयो आहे, कुझु आहे? बिल्कुलु बिल्कुलु, मुंहिंजो फेसबुक पेज ठहियल आहे मुनीर महर जे नाले सां। हुन में मुंहिंजा 10,000 खां अबव फॉलोअर्स बि आहिनि। अञा कमु हले पियो हुन ते, मूं देरि सां थोरो कमु शुरू कयो सोशल मीडिया ते। ऐं यूट्यूब बि मुंहिंजो सब्सक्राइबर मुंहिंजा काफ़ी थी विया आहिनि, ऐं उहो बि मोनिटाइज़ थी वियो आहे माशाअल्लाह। अहिड़े तरीक़े सां इंस्टा ते बि कमु हले पियो, टिकटॉक ते बि कमु हले पियो। सही। ऐं घटि कमु कंदो आहियां सोशल मीडिया ते, पर सिलेक्टेड कमु कंदो आहियां। ओके, सही। माना ईअं न आहे त आउं बाज़ार में घुमंदो थो वञा खोते गाॾी ते या हुन ते या साइकिल ते या रक्षा ते हलो भई टिकटॉक ठाहियो रखी छॾियो, या बस में वञा थो टिकटॉक ठाहे रखी, ईअं न। माना सिलेक्टेड कमु अहिड़ो हुजे ॾिसण वारनि खे मज़ो अचे, को पैगाम हुजे, को मैसेज हुजे, को सुठो कमु हुजे, को माण्हुनि खे चए भई थंब ॾियण में या दिलि ॾियण में या कंजूसी न करनि, मजबूर थी वञनि त न यार ही। बिल्कुलु ईअं ई आहे। न न ज़बरदस्त। ऐं असां मां बि तव्हां पंहिंजो यूट्यूब चैनल जो नालो असांखे ॿुधायो, असां मां बि तव्हांखे फॉलो कंदसि। मुनीर महर, बसि मुनीर महर तव्हां लिखंदो। असां आर्टिस्टनि जे नालनि सां, अच्छा हिन अॼु ॾींहं ताईं मुंहिंजो चैनल न आहे, ठीकु आहे, पर मां पाण खे अगरि ॾिसंदमि न त मुंहिंजा त भई एॾा कोई चैनल, वरी के चवंदा अब्बा सैरिश भुट्टो जी फलाणे सां शादी थी वई, सैरिश भुट्टो खे पंहिंजे घर वारनि खे कढी छॾियो। मां अहिड़ी अहिड़ी न्यूज़ ॿुधंदी आहियां, मां चयो व्हाट इज़ दिस। बसि उहो सोशल मीडिया ते घणो फेक कमु हले पियो। फेसबुक ते त कोई 15 खां 20 त आईडी ठहियल आहिनि, इंस्टा ते अलॻि ठहियल आहिनि, स्नैप अलॻि थियूं हलनि पियूं। मां चवंदी काॾां था माण्हू अचनि, कीअं था साह खणनि पिया। आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सोशल मीडिया खे यूज़ करण जो बि हिकिड़ो तरीक़ेकार आहे। पढ़ियो लिखियो माण्हू हूंदो त उनखे बहितर तरीक़े सां यूज़ करे सघंदो। उन में सिक्योरिटी जा काफ़ी उन में ऑप्शन्स आहिनि, उहे सिक्योरिटी रखजनि। ऐं मुंहिंजो जेको फेसबुक आहे उहो पेड आहे, ऐं मुंहिंजी पेमेंट हर महीने में ईंदी आहे, ऐं वेरीफाइड आहियां। मुंहिंजो ब्लू टिक लॻल हूंदो आहे मुंहिंजे नाले सां गॾु। मुंहिंजो रियल नेम आहे मुनीर अहमद ख़ान, ऐं मीडिया नेम आहे मुनीर महर। ॿई नाला फेसबुक लिखिया आहिनि, हुन ते ब्लू टिक लॻल आहे, माना इहो मुंहिंजी रियल आईडी आहे। बाक़ी फेक आईडियूं मुंहिंजे नाले सां बि काफ़ी माण्हुनि ठाहियूं आहिनि, मुंहिंजूं तस्वीरूं खणी करे मुंहिंजूं फेक आईडियूं ठाही अथऊं। मुंहिंजे ई दोस्तनि खे मैसेज था करनि, पैसा ॾियो, ईअं कयो कयो। मुंहिंजे दोस्तनि मूंखे फोन कयो, मुनीर भाई तव्हांखे पैसे जी ज़रूरत पई आहे? मूं चयो न यार, मूं त कॾहिं चयो ई न कंहिंखे। बिल्कुलु अलाह शुक्र आहे, ईअं ई थियो मूंसां बि। ईअं थियो, मुंहिंजी जीमेल आईडी जेका आहे उहा ईअं कंहिं छोकिरे जो, असांखे फ़ोनियूं आहिनि न छोकिरनि खे ॾींदा हुआ, जलेबी हाली बि हे कमु करे वेठा, कोड वग़ैरह एतिरा मां लॻाईंदी न हुयसि पहिरियों, छो जो मुंहिंजे फ़ोन में अहिड़ी का शइ हूंदी न हुई। त
त उन छोकिरे जीमेल मुंहिंजो कयो, उन में स्नैप इंस्टा सॼो कुझु मुंहिंजो उन में अची वियो। उन फेसबुक तां तव्हांखे मां ॿुधायां 43 लैक्स ताईं उन माण्हुनि खां पैसा वरिता आहिनि। मूंखे स्क्रीनशॉट्स आया ऐं कंहिंखां लख रुपियो, कंहिंखां 20,000, कंहिंखां 5,000, कंहिंखां 2,500 बि उन वरिता आहिनि। ऐं मां उन्हनि माण्हुनि ते हैरान हुयसि। मां चयो मां हाणे काॾां हुनखे रिकवर कयां, मूंखां रिकवर न पियो थिए। मां ॾाढी कोशिशि कई रिकवर करण जी। ऐं माण्हुनि जा मैसेजिस अचणु शुरू थी विया, स्क्रीनशॉट्स अचनि, तव्हांखे असां पैसा मोकिलिया आहिनि, तव्हां सां ॻाल्हायो। मां कीअं ॻाल्हायां, मां तव्हांखां वरिता ई न आहिनि। तव्हां कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे, तव्हां कॉल करे ॾिसो, मैसेंजर आहे, तव्हां कॉल करे ॾिसो छा उहो सैरिश आहे या न आहे। त इहे काफ़ी माण्हुनि सां अहिड़ा सीन थिया आहिनि। असांजो इलाही सिंगर आहिनि काफ़ी नाले वारा, उन्हनि खे त नंबर हुयो मुंहिंजो, उन्हनि मूंखे डायरेक्ट कॉल कई, तूं परेशान छो आहे, तुंहिंजी अम्मी खे छा थियो आहे, किथे आहियो तव्हां, तव्हांजो मैसेज आहे अम्मी हॉस्पिटल में, पैसा घुरिजनि। मां चयो मां त करे ई नथी सघां, मां त दुबई वेठी आहियां, मां काॾां कंदसि। पोइ अहिड़ा सीन इलाही आर्टिस्टनि सां बि थियनि था, माण्हुनि सां बि, आम माण्हुनि सां बि थियनि था। ॾाढो आहे, ॾाढो हले पियो हिते। बिल्कुलु बिल्कुलु चेक इन बैलेंस न आहे, कंट्रोल न आहे सोशल मीडिया ते बिल्कुलु। ऐं हाणे त मां इलाही मतिलबु समझदार थी वई आहियां, त न हाणे इहा शइ न आहे करणी। ऐं इलाही जेको आहे पंहिंजो पाण खे सिक्योर करे हलणो आहे, सोशल मीडिया हुजे या ओवरऑल तव्हांजी लाइफ हुजे। तव्हां पंहिंजो व्हाट्सएप, तव्हां पंहिंजो फेसबुक, तव्हां पंहिंजो इंस्टा, ऐं इहे सभु तव्हां वेरीफाइड कयो मीटा सां। वेरीफाइड करणु हिकिड़ो दफ़ो तव्हां वेरीफाइड कराए रजिस्टर्ड थी वियो, पोइ तव्हांजी फेक आईडी कोई केतिरो बि ठाहींदो, तव्हांजी जेका रियल आईडी आहे उहा ई रहंदी। बिल्कुलु बिल्कुलु पाणी पकड़िजी पवंदा उहे। सो व्यूअर, अगरि तव्हां सां बि असां जहिड़ा कोई सीन थिया आहिनि त प्लीज़ एडवांस में मां तव्हांखे चवां थी पंहिंजी आईडीज़ जेके आहिनि उहे सिक्योर कयो ऐं पंहिंजे फेसबुक पेज खे बि सिक्योर कयो। छो जो असांजी आइडेंटिटी आहे इहा, ऐं असां पंहिंजी आइडेंटिटीअ ते ई हलूं था, ऐं किथे बि दुनिया जे कोने में हुजूं था। इवन तव्हांजो वीज़ा जो बि इशू थिए थो किथे, त तव्हां उन्हनि खे ॿुधायो था अगरि तव्हां आर्टिस्ट आहियो या कोई बि तव्हां वर्क कयो था, त तव्हांखे फ़ौरन सां तव्हांखे उहो सर्च करनि था पिया। त इहा लाज़िम इहा शइ करणु घुरिजे, ऐं तव्हांजे लाइ बि इलाही ईज़ी थी वेंदो। सर ॻाल्हियूं त हाणे इलाही आख़िर में हिकिड़ी ॻाल्हि नाज़रीन खे चवंदो हलंदुसि त मुंहिंजे नाले सां फेक आईडियूं माण्हुनि ठाहियूं आहिनि, तव्हां वटि कोई बि पैगाम अचे, को फ़ोन अचे, को मैसेज अचे, को पैसा घुरे, को छा करे, त तव्हां डायरेक्ट मूंखे मुंहिंजे नंबर ते, पर्सनल नंबर ते फ़ोन करे पहिरियां मूंखां वेरीफाई कयो। जेकॾहिं आउं तव्हांखे यस चवां त पोइ तव्हां, बाक़ी ईअं तव्हां कंहिंखे बि जेकॾहिं कयो था त उहो तव्हांजो ज़िम्मो आहे। असां नथा सुञाणो भई। अच्छा सर, असां ॻाल्हियूं इलाहियूं आहिनि, इलाही असांखे यादूं बि अञा शेयर करणियूं हुयूं, वरी इन अदर शो में, इन अदर प्रोग्राम में असां करे वठंदासीं, पर टाइम असांजी पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे, उनखे असां नथा वधाए सघूं। टाइम बेवफ़ा आहे, संगदिल आहे, ज़ालिम आहे, भॼंदो वञे थो बादशाह बि आहे, वरी ऐं सुठो बि आहे पंहिंजी जॻह ते, मतिलबु हर रंग आहे टाइम जो बि। सर कोई अहिड़ो पैगाम जेको असांजे व्यूअर्स खे तव्हां ॾियणु चाहियो, बट अधु तव्हां ॾींदो सिंधीअ में, अधु ॾींदो तव्हां सिराइकीअ में। मां सिराइकी तव्हांजी ॿुधणु थी चाहियां। मैं तुसी सारिਆਂ ਨੂੰ ਇਹ ਪੈਗਾਮ ਦੇਣਾ ਵਾ ਕਿ ਤੁਸੀਂ ਆਪਣੀ ਕੁੜੀਆਂ ਨੂੰ, ਆਪਣੀ ਬੇਟੀਆਂ ਨੂੰ ਤਾਲੀਮ ਦਿਓ, ਤੇ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਪੜਾਓ, ਸਕੂਲ ਭੇਜੋ। इन जे लाइ त जेके नियाणियूं आहिनि असांजूं, अलाह पाक उनजा नसीब चङा करे, उहे पाण मज़बूत हूंदियूं त उनजो पूरो ख़ानदान, पूरो घर मज़बूत हूंदो। जेतिरो थी सघे पंहिंजी नियाणियुनि खे पढ़ायो, ऐं पंहिंजी नियाणियुनि खे बि पढ़ायो। जेकॾहिं अलाह पाक तव्हांखे ताक़त ॾिनी आहे त तव्हां पाड़े में मिट माइटनि वटि, जेके ग़रीब अबोज माण्हू आहिनि, उनजी नियाणियुनि जी तालीम जो ख़र्च बि तव्हां पाण खणो, ताकी उनजो मुस्तक़बिल सुठो थी सघे, उन्हनि जो पूरो ख़ानदान, पूरो घर ठही सघे। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। माशाल्लाह, ॾाढो बहितरीनु तव्हांजो मैसेज आहे। ईअं ई हमेशह वांगुरु व्यूअर्स जीअं मां तव्हांखे चवंदी आहियां त हे मैसेज त ॾाढो बहितरीनु आहे ई आहे, बट हमेशह मां इहो बि चवंदी आहियां त पंहिंजे पाड़ेसिरनि जो ख़्यालु रखंदा कयो। पंहिंजे जेके तव्हांजा रिश्तेदार आहिनि, एतिरा सरंदीअ वारा न आहिनि, एतिरो पैसो न आहे उन्हनि वटि, अगरि उन्हनि जी औलाद खे तव्हां पढ़ाए सघो था, या उन्हनि खां साल में न 6 महीने में हिकु मरतबा कॉल करे ज़रूरु पुछंदा कयो तव्हां कीअं आहियो, कंहिं शइ जी ज़रूरत त न आहे। यकीन कयो, तव्हां इंसान ज़ात खे राज़ी रखंदो, रब तव्हां सां राज़ी थी वेंदो। ऐं इहा तव्हांजो बिज़नेस हलंदो आहे अलाह सां। तव्हां अगरि कंहिंजी मदद कंदा आहियो त अलाह पाक कंहिंजो बि कर्ज़ु नाहे रखंदो, डबल ट्रिपल थी खणी तव्हांखे ॾेई छॾींदो। ऐं तव्हांजा उन्हनि जॻहियुनि तां तव्हांजा मसइला हल थींदा जिते तव्हांजो वहम गुमान बि न हूंदो।
हमेशह हिक ॿिए जो साथ ॾियो, हिक ॿिए सां गॾु बीहो, पाड़े वारनि जो ख़्यालु रखो ऐं किथे उहे बुख ते त न आहिनि उन्हनि खां हिकु दफ़ो ज़रूरु दरवाज़ो खड़काए पुछंदा कयो त तव्हां मानी खाधी आहे, मानीअ जो ज़रूरु पुछंदा कयो। मानी खाराइणु असांजे पंजतन पाक खां असांखे मिलियल आहे, उहे सखी आहिनि, असां बि सखी थियणु था चाहियूं, उन्हनि जे रस्ते ते असांखे हलणो आहे हमेशह। ओतिरो मिलंदो, गंज मिलंदो आहे, कॾहिं बि हथु न आहे मोटंदो। सो इन सां ई गॾु तव्हां मूंखे बि इजाज़त ॾींदा, वरी नेक्स्ट वीक ज़रूरु मिलंदासीं हिकु नए गेस्ट सां गॾु। पर तव्हांखे मां ॿुधाईंदी हलां, तव्हां सोचींदा हूंदो त अधु सिराइकीअ में मां छो उन्हनि खे मैसेज ॾियारायो, त मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त छो जो मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां हिकिड़ो मैशअप आहे जेको सिराइकीअ में आहे, मां उहो ॿुधण थी चाहियां, तव्हां बि ॿुधो ऐं इन सां गॾु मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ सर। टिका तेनू सजदा